पूरी सिंध जी आ दादू में बि सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सिरी हेठि सकाफ़ती ईद जो ॾाड़ो मल्हायो पियो वञे। मां खे ॿुधाईंदो हलां त हिन सकाफ़ती ईद ॾाड़े ते दादू में बि जेको आहे सियासी समाजी अदबी ट्रेड यूनियन कॉन्फ्रेंस तंज़ीम ऐं जेको आहे बिरादरी इतिहाद ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ शहरनि पारां रैलियूं कढियूं पियूं वञनि। जॾहिं त मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त सकाफ़ती ईद जे सिलसिले में दादू जो हर नौजवान पीरसन पोड़ा पका नवां कपिड़ा यजरक टोपी ओढे गुलनि जहिड़ा ॿारड़ा सकाफ़ती वेस पहिरे हिक ॿिए सां भाकुर पाए ईद मुबारकूं ॾींदे नज़र अचनि पिया। जॾहिं त मां खे ॿुधायां त सकाफ़ती ॾाड़े जे सिलसिले में जेको आहे मुख्य तक़रीब दादू प्रेस क्लब आॾो थींदी, जिते सिंध जा मशहूरु जेको आहे फ़नकार अरबीलो रागी मंज़ूर सखराणी ऐं जेको आहे उबदार सखराणी ऐं जेको आहे बालिक सिंधी जेको आहे सुरनि जी वर्खा कंदा। जॾहिं त मां खे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेका आहे मुख्य तक़रीब जेका आहे सुबुह खां वठी शाम ताईं जारी रहंदी, जिते जेको आहे नौजवान पका पोड़ा मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेको आहे गीतनि ते रक़्स करे झूमरियूं हणी जेको आहे सकाफ़ती ईद जो ॾाड़ो मल्हाईंदा। जी।